अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आखिरत में आऊं आहियां शफीउद्दीन लाखो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अॼु असां क़ुरान शरीफ़ मां हिकिड़ो अहम मसइलो खणूं था, छाकाणि त अक्सरियत माण्हुनि जी निमाज़ कान थी पढ़े। अक्सरियत माण्हुनि खे आख़िरत ते ईमान आहे पर यकीन कोन्हे। ईमान ऐं यकीन में फ़र्क़ु इहो आहे त ईमान में एतिरी ताक़त हुजे जो उहे कम करे जेके ईमान जी तक़ाज़ा आहे, त पोइ उनखे यकीन आहे। लेकिन सबबु छा आहे? सबबु इहो आहे त इंसान चाहे थो त जेका बि शइ, मटीरियल शइ मां कयां थो, मूंखे ॾिसण में अचे। जेकॾहिं हिकिड़ी रेल गाॾी स्टेशन ते पहुचे थी, अखियुनि सां ॾिसे थो त इहा वाकई ख़ैरपुर वेंदी या सखर वेंदी, त हुनखे यकीन आहे त इहा सखर वेंदी या ट्रेन आहे। अलाह ताला जेका पंहिंजी कुदरत त ज़ाहिर कई आहे, पर पंहिंजे पाण खे लिकाए छॾियो अथसि। न जन्नत ॾिठी अथऊं, न जहन्नम ॾिठो अथऊं। हाणे इन्हीअ में इहो जेको इंसान सुस्ती थो वञे, छाकाणि त इहे शयूं ॾिसण में कोन थियूं अचनि। इहो एतिराज़ इंसाननि रखियो हमेशह नबियुनि जे मथां त जेके शयूं तूं करी थो असांखे ॾेखार, ऐं अहिड़ी का शइ कर जंहिंसां असां यकीन कयूं। लेकिन हिते अलाह ताला इन्हीअ डिमांड खे त माण्हू मुतालबो करे त अलाह हेठि लही अचे, पंहिंजो इंट्रोडक्शन कराए, असांखे पंहिंजे पाण खे ॾेखारे। इहो जेको डिमांड आहे, अलाह ताला चए थो इहा नाइंसाफ़ी आहे तव्हांजी। छाकाणि त दुनिया में तव्हां इहा शइ डिमांड कोन था कयो। मिसाल तौर वॾा वॾा साइंसदान गुज़रिया आहिनि, नोबल प्राइज़ खणण वारा साइंसदान गुज़रिया आहिनि। असां मिसाल तौर एनस्टाइन आहे। एनस्टाइन हिकिड़ी थ्योरी ऑफ रिलेटिविटी ॾिनी, जनरल थ्योरी ऑफ रिलेटिविटी। त असां हुनजे कम खे ॾिसी ऐं चऊं था वाह जो साइंसदान हो। लेकिन एनस्टाइन असां ॾिठो बि कोन। असां कॾहिं डिमांड बि कोन था कयूं त एनस्टाइन असांखे ॾिसण में ईंदो त पोइ हुनजी थ्योरी ऑफ रिलेटिविटी खे मञंदासीं। या मिसाल तौर न्यूटन आहे, या को वॾो आलिम गुज़रियो आहे। असां ईअं कोन था चऊं त आलिम असांजे आॾो अचे या हुनजी शिकिल ॾिसूं, तस्वीर ॾिसंदासीं। भला तस्वीर ॾिसंदासीं बि त छा ॾिसण में ईंदो? हुनजी शिकिल ॾिसण में ईंदी, ॾाढ़ी ॾिसण में ईंदी। त छा इन सां असीं शिकिल ॾिसी चवंदासीं त वॾो आलिम आहे? दुनिया जो दस्तूर आहे त कंहिंजी वॾाई या कंहिंजे लाइ तॾहिं चइबो जेके हुन कम कया उनखे ॾिसबो। एनस्टाइन जे बाडीअ जी असांखे परवाह कान्हे। एनस्टाइन जेको कमु कयो आहे, असां हुन कम वर्क खे ॾिसूं था, चऊं था त वॾो साइंसदान हो। न्यूटन जेको आहे सो ग्रेविटीअ ते, कशिश शकल ते जेको कमु कयो आहे, उनजे बुकनि खे ॾिसी, किताबनि खे ॾिसी, हुनजे थ्योरियुनि खे ॾिसी असां चऊं था त वाकई वॾो साइंस हो। बोहर जेको आहे उहो असीं हुनजे एटमिक मॉडल खे ॾिसी चऊं था त वॾो साइंसदान हो। लेकिन जेकॾहिं हुनजा एटमिक मॉडल न हुजनि या लिखियल किताब न हुजनि, असीं बोहर खे सुञाणूं बि कोन। त दुनिया जो दस्तूर इहो आहे त असां उन शख़्सियत जे कमनि खे, उन्हनि जी कंट्रीब्यूशन खे, असां जेके रिकॉर्ड आहे उन खे ॾिसी चऊं था उहा शख़्सियत वॾी आहे। लेकिन अलाह ताला जे नाले से असीं चऊं था अलाह असांखे ॾिसण में अचे। ऐं जॾहिं अलाह ताला जेके कम कया आहिनि, जेके असांजे आॾो पखड़िया बीठा आहिनि, उन्हनि खे ॾिसी ऐं अलाह अकबर नथा चऊं। अॼु मुंहिंजो इहो मौज़ू आहे। पहिरीं ॻाल्हि, सूरत निसा जी आयत में 153 में अचे थो, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, यसअलुक अहलुल किताब अन तुनज़्ज़िल अलैहिम किताबम मिनस समा। चए थो त तव्हां खां रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहले किताब चवनि था त असीं तोखे कोन मञींदासीं, ऐं असां ते आसमान मां उतां जो लिखियल या उतां जो प्रिंट थियल क़ुर खणी आहे। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह ताला फरमाए थो त इहा जेका डिमांड कनि था, क़ुर खे पढ़ी नथा ॾिसनि, क़ुर जी मेरिट खे नथा ॾिसनि, चवंदा आसमान मां क़ुर खणी आहे। त अलाह ताला फरमाए थो फ़क़त सअलू मूसा अकबर मिन ज़ालिक। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जी आदत आहे, हज़रत मूसा अलैहिस्सलाम खां इन्हनि जो डिमांड अञा वॾो हो। कहिड़ो? फ़क़ालू अरनल्लाह जहरा, असां हेठि वठी आहे रब खे, असीं अखियुनि सां ॾिसूं। हाणे छो था चवनि?
आइंस्टाइन जे कमनि खे ॾिसी चवंदा वाह जो आइंस्टाइन हो। कंहिं आलिम जे किताबनि खे पढ़ी उन्हनि जे बुकनि खे पढ़ी चवंदा वाह जो आलिम हो। लेकिन अलाह ताला जी जेका कारीगरी आहे, गुल आहिनि, माउ जे पेट में ॿार थो पैदा थिए, मींहं था वसनि, आसमान मां पाणी थो ॾे, एॾियूं कारीगरियूं, ॾींहं थी थिए, राति थी थिए, ऐं इंसान जो जेको जिस्म थो ठहे के ॻाढ़े रंग जा, इहे शयूं हुन लाइ अहम कोन्हनि। हालांकि इहे शयूं ॾिसी चऊं न अलाह अकबर, छो अलाह खे ॾिसूं, अलाह जे कमनि खे ॾिसूं न। त रब साईं फरमाए थो फ़अख़ज़तहुम साइक़तु बिज़ुल्मिहिम, अलाह ज़ुल्म हुनजो माना इन खे पोइ असां उन्हनि खे मारियोसीं कंहिं रड़ सां, बिज़ुल्मिहिम माना इहो नाइंसाफ़ी पिया कनि, इहो इंसाफ़ आहे। त तव्हां शाह लतीफ़ जे अज़मत खे सुञाणो था हुनजे शाह जे रिसाले खां, न त शाह लतीफ़ सां मिलियो त कोन्हे, न को असीं ॾिसो अथसि, न असांखे परवाह त शाह लतीफ़ जूं टंगूं सनड़ियूं हुयूं, थुलियूं हुयूं, कन शाह लतीफ़ जा कीअं, अखियूं कीअं, ईअं कोन था चऊं। असां चऊं था जेको हुन रिसालो लिखियो आहे इहो हिन क़ुर जे आयतुनि जो तर्जुमो कयो आहे, ऐं अहिड़ो सुठो तर्जुमो कयो अथसि जो असां हैरान आहियूं। पाण चए थो न जे तूं बेत भायासीं आयतूं आहिनि, नियो मन लाइन पिरियासंदी पार ॾे, तक़रीबन यानी त ही मुंहिंजो क़ुर जा जेके ही मुंहिंजा शेर आहे, क़ुर जो तर्जुमो आहे। तंहिंजे करे मां शेर ॾिसी ऐं चवंदो आहियां त फलाणी आयत जो तर्जुमो आहे, पर जेको शेर शाह जो उन आयत सां न मिलंदो आहे त मां शक कंदो आहियां त हीउ शाह जो शेर ई कोन्हे को, हे किन हिंदुनि विंदुनि किताबनि में विधो आहे, ॿियनि जा शेर विधा अथऊं। त शाह जी अज़मत उनजे कम मां थी ज़ाहिर थिए न, जिस्म मां त कान थी थिए। अलाह ताला जो पोइ कीअं थो डिमांड करे त अलाह असांखे ॾिसण में अचे, उनजे कम खे छो नथा ॾिसो। वरी हलो अॻिते, अलाह साईं फरमाए थो लक़द सरफ़ना लिन्नास फ़ी हाज़ल क़ुरआन मिन कुल्लि मसल, अलाह थो चए त मां त हिन क़ुर में हर क़िस्म जो मिसाल बयानु कयो आहे। फ़अबा अक्सरुन्नास इल्ला कफ़ूरा, लेकिन माण्हू, अलाह चए थो मां मिसाल बयानु कयां, लेकिन माण्हू इनकार कयो वेठा न, कुफर में पिया था वञनि। छा था चवनि, एतिराज़ कहिड़ो अथनि, उहे था चवनि त या त अलाह असांखे हेठि अचे, या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अहिड़ियूं शयूं हुजनि जंहिंमां ख़बर पए त अलाह हिनखे घणी शयुनि जी मिसाल तौरु वकालू लन नुअमिन लक हत्ता तफ़जुर लना मिनल अर्द यंबूआ, चवंदा रसूल तोखे असीं न मञींदासीं, तो त ईमान न आणींदासीं, तूं अलाह जो रसूल आहीं, पहिरीं हेठां ज़मीन मां के चश्मा त कढी ॾेखार, हिते रेगिस्तान लॻो पियो पाणी कोन्हे, को चश्मा कढ ज़मीन मां। औ तकून लक जन्नतुम मिन नख़ीलियूं व अनबिन वतुफ़ज्जिरुल अनहार ख़िलालहा तफ़जीरा, या अहिड़ो को मौज़ो हुजे जो तो वटि वॾा वॾा बाग हुजनि, खजिन जा बाग, अंगूरनि जा बाग, वरी पंहिंजे मौजे सां हेठां वॾा वाह कढी ॾेखार जेको वञे, त पना असांखे करामतूं ॾेखार, पंहिंजी मौज़ा ॾेखार। औ तुस्कित समा कमा ज़अमत अलैना किस्फन, या जेकॾहिं असांखे ड्रेजारी थियो त असांजे मथां को अज़ाब ईंदो त चलो इहो करे ॾेखार, मथां को आसमान मां अहिड़ो को टुकुर किराए जो असीं दॿिजी मरी वञूं। ऐं जे इहे नथो करे सघी त आख़िरी आहे त उहो तातीअ बिल्लाह वल मलाइकत कबीला, त पोइ अलाह खे हेठि वठी अचु ऐं फ़रिश्तनि खे उन सां गॾु आण अॻियां अॻियां, त जेको आहे सो असीं पोइ तो यकीन कंदासीं। माना त हू अलाह ताला खे था चवनि त हे ज़ाहिर थिए असांजी अखियुनि जे आॾो, ऐं पोइ असां ॾिसूं ऐं फ़रिश्तनि खे पोइ तो ईमान आणींदासीं। हींअर जेके माण्हू 90% निमाज़ूं कोन था पढ़नि, माण्हू कूड़ था ॻाल्हाइनि, माण्हू ठगियूं था कनि, त आख़िर उहे अलाह खां इंज लाइ नथा डिॼनि जो हुनखे अलाह ॾिसण में कोन थो अचे। हाणे इन्हनि जो माना इहो डिमांड आहे त माना अलाह हेठि लही अचे, असांखे चए बाबा मां अलाह आहियां, तव्हां मुंहिंजा ॿाना, त पोइ ॾिसो असीं मस्जिद में गिड़ी था पऊं। माना इन्हनि जो मतिलबु आहे त इहो था डिमांड कनि। चलो ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ इंशाल्लाह प्रोग्राम खे जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। त मके जे मुशरिक बि चवनि पिया त अलाह जे रसूल सलाम खे त को मौजज़ा ॾेखार, के करामतूं ॾेखार, ऐं अलाह जे नाले चवनि था त असीं ईअं कोन मञींदासीं, असांखे ॾिसण में ईंदो, हेठि लही ईंदो, पंहिंजा फ़रिश्ता वठी अचे, त पोइ असां मञींदासीं। हाणे अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हर नबीअ पंहिंजे ज़माने में मौजज़ा ॾेखारिया, मुंहिंजो मौजज़ो ई क़ुर आहे, ऐं जेको मूं ॾे अलाह ताला वही कयो आहे, इन खे पढ़ंदव, इन में तव्हां ते असरु थींदो। ऐं वाकई क़ुर शरीफ़ जी सवली माना अहिड़ी आहे जो जेको ॿुधे थो कनु ॾेई ऐं तवजह सां असरु थिए थो। तंहिंजे करे मके जे मुशरिकनि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नाले चयो त साहिर ऐं जादूगर आहे,
छो त अलाए छा थो इहो अंतर मंतर माण्हू ते पढ़े जॾहिं की इहो क़ुर पढ़ंदो चवंदा हे अलाए छा थो छो त पाण त कोन पिया ॿुधनि अलाए माण्हू जे मथां छा थो पढ़े जो यकदमि असरु थी थो वञे मुस्लमान थी रहनि माना हे साह हेराई जादूगर आहे हालांकि अलाह जे नाले इहो चवण त अलाह जे शयुनि खे असीं नथा कयूं असांखे अलाह ॾिसण में अचे वरी अॻिते चवनि था ओ यकून लक बैतुम मिन ज़ुख़रिफिन औ तरक्का फिस समा चवंदा या त तूं जो घर अलाह रसूल असलम तव्हांजो घर जेको सोन जो हुजे सफ़ा सोन जो या वरी आसमान ते उॾी ॾेखार पर वरी हिते चवंदा त वलन नो मिनल रुकियक उॾण रुगो काफ़ी कोन्हे छो त उॾामण हे जेके जिन हूंदा आहिनि पोइ जिन इंसाननि खे हू कूड़ो पीर ठाहींदा आहिनि ऐं उनखे पंहिंजो एजेंट ठाहींदा आहिनि उन्हनि खे उॾाए ॾेखारींदा आहिनि उॾाइण आम आहे हिते जिनात माण्हुनि खे जेके पंहिंजा भोपा अथनि जेके माण्हुनि खे शिरक में मुब्तला कनि था उन्हनि खे उॾाइनि था बल्कि उहो वञी तवाफ़ कराईंदा आहिनि ख़ासि तौर जे ॻोठ जा माण्हू जॾहिं मके में वेंदा आहिनि हज ते त पोइ हिन खे खणी उॾाए उते तवाफ़ कराईंदा आहिनि त जीअं ॻोठ जा चवंदे वॾो पहुतल बुज़ुर्ग आहे उहो पाकिस्तान में पर तवाफ़ पे उते कयईं इहो इन लाइ त इम्प्रेशन विहारनि त जीअं हीअ वरी उनखां शिरक कराए त हीअ सम्झी विया चवंदा वलन न मिलनि रुकीअ कर रुगो उस्मान ते उॾण ते असीं ईमान न आणींदासीं हता तुनज़िल अलैना किताब नक़राउ उतां हिकिड़ो किताब उतां जी प्रिंट खणी अचो आसमान मां जेको असीं पढ़ूं तंहिं ते रसूल कुल सुभान रबी कहिड़े अलाह ताला बेएबा हल कुंत इला बशर रसूल आऊं सिर्फ़ु हिकिड़ो मिटीअ मां ठहियल इंसान आहियां बशर ऐं रसूल आहियां ॿियो कुझु बि न आहियां इहे कम मां नथो करे सघां मां उहे कनि जेको अलाह जंहिंजी मूंखे इजाज़त ॾींदो मौज़ा खपनि त मुंहिंजो मौज़ो आहे क़ुर जंहिंजे करे मूंखे उमेद आहे त हीउ मौज़ो क़यामत ताईं माण्हू वटि अवेलेबल हूंदो तंहिं करे मुंहिंजी उमत ॿियनि नबियुनि खां वधीक थींदी हिन क़ुर जे मौज़े जे करे थिए पियो थो जिथे जिथे क़ुर पढ़ियो थो वञे यूरोप में जेको तेज़ीअ सां इस्लाम पकड़िजे थो क़ुर जे करे पकड़िजे मानाऊं पढ़नि था हुनखे सम्झ में अचे थी वञे ॻाल्हि लेकिन अलाह ताला चए थो त तव्हां मूंखे न ॾिसो मुंहिंजे ॾिसण जो डिमांड न कयो इहा तव्हांजी नाइंसाफ़ी आहे तव्हांजो ज़ुल्म आहे बल्कि तव्हां मुंहिंजे कमनि खे ॾिसो ॿियनि साइंसदाननि ऐं बुज़ुर्गनि जा कम था ॾिसो उन्हनि जी बॉडी जिस्म जी डिमांड कोन था कयो मुंहिंजे नाले चयो था त मां हेठि लही अचां तंहिंजे करे रब फरमाए थो अचो वमिन आयाती चए थो मुंहिंजे जेके मुंहिंजा कम थियल आहिनि ऐं जेके मुंहिंजूं सम्झो त निशानियूं आहिनि कहिड़ियूं आहिनि अन ख़लक़कुम मिन तुराबिन आउं तव्हांखे मिटीअ मां पैदा कयो आहे हिते मिटीअ जो मतिलबु आहे त 105 अंसर इन मां ई काठ ठहियल आहे इन मां ई माउस ठहियल आहिनि इन मां ई मोबाइल ठहियल आहे इन मां मुंहिंजो जिस्म ठहियल आहे तव्हां मुंहिंजे जिस्म में वेंदो उहे ई अंसर आहिनि जेके मिटीअ में आहिनि बल्कि अञा ताईं आसमान में बि को नओं अंसर हथ कोन आयो आहे जेको चंड तां सैंपल खणी आहिनि उन में बि उहे ई अंसर आहिनि जेके ज़मीन ते आहिनि त चए थो चलो मूं तव्हांखे मिटीअ मां पैदा कयो सुम इज़ा अंतुम बशरुन तंतशिरून पोइ तव्हां मिटीअ मां ठहियल इंसान थी बशर थी डुकंदा था वठो घुमो था अमेरिका था वञो जहाज़नि में अचो था वञो था पोइ इहो कीअं थो थी हिकिड़ो तव्हां मिटीअ मां ठहियल जेका बेजान शइ तव्हां हथ कीअं था लोॾियो अखियूं कीअं था फेरायो तव्हां कीअं था कयो छा इहा मुंहिंजी कारीगरी घटि आहे जेकॾहिं को इंसान हिकिड़ी मिटीअ मां हलंदड़ शहंदड़ ठहे ठाहे त तव्हां चवंदोसीं वॾो साइंसदान हो बल्कि अहिड़ो त साइंसदान पैदा ई कोन थियो अञा नओं बि कोन ठाहे सघिया ऐं अलाह ताला चए थो मां तव्हांखे मिटीअ मां ठाहे तव्हांखे घुमायां फेरायां थो त छा इहा मुंहिंजे लाइ काफ़ी न आहे त मां केॾो वॾो आहियां हदीस शरीफ़ में अचे थो त इन अलाह ख़लक़ आदम मिन क़ब्ज़तिन क़ब्ज़हा मिन जमील अर्द फजा बनु आदम अला क़दरिल अर्द जाई मिनहुमुल अहमर वल अबियद वल असवद व बैन ज़ालिक चए थो त अलाह से फरमाए थो त आऊं मुख़्तलिफ़ ज़मीन जे टुकड़नि तां मिटी खई उनखे मिक्स करे मां इंसान ठाहियो तंहिंजे करे किथे कहिड़ा एलिमेंट्स वधीक आहिनि किथे कार्बन वधीक आहे किथे पंहिंजो सोडियम वधीक आहे त किथे माण्हू जेके आहिनि से ॻाढ़ा था पैदा थियनि किथे अछा था पैदा थियनि किथे कारा था पैदा थियनि उहो बैन ज़ालिक किथे कणक रंगी पैदा थियनि उहो सहल वल हज़न वल ख़बीस तइब के जेके आहिनि से सख़्त दिलि आहिनि के नरम आहिनि के ख़बीस आहिनि के भला आहिनि इहो मिटीअ जे असरनि जे करे हर इंसान पैदा थिए थो अॻिते तो रब साईं फरमायो मिन आयातिही अन ख़लक़ लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा चए थो अलाह साईं मुंहिंजी ॿियो कारनामो ॾिसो कहिड़ो त आऊं तव्हां मंझां ई तव्हांजी घरवारी पैदा कई आहे साॻियो उनजी दिलि साॻी ऑपरेशन जॾहिं डॉक्टर कंदो त उहो माई मर्द जो फ़र्क़ु कोन्हे अंदरि हुनजा आंड्रा जिगर रसूं नर्वस सिस्टम साॻियो आहे चए थो मां तव्हां मंझां ई तव्हांजे नफ़्स मां तव्हांजी घरवारियूं ऐं औरतूं ठाहियूं लितस्कुनू इलैहा त जीअं तव्हां उन औरत जे मौजूदगी जे करे सुकून में अचो हर को शादी छो थो करे
इन लाइ त हुनखे सुकून थो थिए घर में, रुगो घर में ज़ाल न हुजे, औरतूं न हुजनि त मर्द हिन ज़िंदगी में चरियो थी पए। वजाल बैनुकुम मवद्दतम व रहमा। ऐं हिकिड़ी पराई छोकिरी आहे, पराए घर मां थी अचे, परायो छोकिरो पराए घर मां, शादीअ खां पोइ अलाह थो चए ॿिन्ही जे विच में मां हिक ॿिए सां रहम दिली ऐं प्यार थो पैदा करे छॾियां, जो हिक ॿिए खे मिस था कनि। मर्द वेंदो 4 ॾींहं ज़ाल पोयां मिस कंदी, ज़ाल पेके वेंदी हफ़्ते ॾह लाइ त मर्द पोयां परेशान थी वेंदो। ऐं इहा जेका मोहबत ऐं रहमत तॾहिं वधीक पैदा थींदी जॾहिं तव्हां शादियूं इस्लामी तरीक़े कंदव। हे जेके तव्हां जेके मिसाल तौर शोबाज़ी था कनि, इहो अलाह खे पसंदि कोन्हे। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो निकाह उहो बरकत वारो आहे जंहिंमें ख़र्चु घटि में घटि थिए। हाणे ख़र्चु घटि में घटि जो मतिलबु आहे त वलीमो तव्हां घर में कयो, इहे तंबुनि में या शादी हालनि में छाजे लाइ वलीमो था कयो? भई त इस्लाम जो वलीमो आहे न, तव्हांजे शोशा जो त न आहे, इस्लाम जो वलीमो आहे त 3 माण्हू 4 माण्हू 5 माण्हू काफ़ी आहिनि खाराइण लाइ। घर में तव्हां मानी कयो, ऐं जेकॾहिं पाड़े वारा आहिनि नथा मापे सघनि घर में, त तव्हां उन्हनि खे जेको घर में मानी मोकिलियो त बाबा वलीमे जी मानी आहे, इहो ख़र्चु ईअं घटि थींदो। बाक़ी बारात मेहंदी ऐं इहे त आहिनि राशन जा कम, जिन वटि हराम जो पैसो आहे पोइ इहो ख़र्चु था कनि। हलाल वारे खे केॾी ज़रूरत पई आहे त तव्हां इहे बरातूं था कयो? बल्कि तरीक़ो सवलो इहो आहे त भई निकाह मस्जिद में थिए, उहा छोकिरी बि जेकॾहिं मस्जिद में औरतुनि जी आहे त अचे, निकाह थियण खां पोइ उतां उहो गाॾीअ में विहारे पंहिंजो घोटु घर खणी वञे, वरी 2-3 ॾींहंनि खां पोइ वलीमो करे, जे घर में करे त वधीक बहितर आहे। बाक़ी इहो कार्ड विरहाइण इहे करणु, छा माना कार्ड विरहाइण? माना ग़रीब न अचनि। रसूल सां फरमायो जंहिं वली में ग़रीबनि खे नथो सॾे वञे वली में न वञो ई न, त कार्ड जो छा मतिलबु आहे? त चूंडे तव्हां माण्हुनि खे ॾींदो को ग़रीब अंदरि न अचे। बल्कि वलीमो आम कयो, घर में कयो, 2-3 देगियूं कयो, घर में कुझु महिमान खारायो, कुझु पाड़े में ॾियो, ग़रीब गुरबे खे ॾियो, इहो असल वलीमो आहे। त ख़र्चु घटायो। तंहिंजे करे जेकॾहिं अलाह थो फरमाए ॿिन्ही जे विच में मां प्यार ऐं मोहबत ऐं जेका रहम दिली विझां थो। इन फी ज़ालिकल आयात लिक़ौमी यतफ़क्करून। अलाह थो चए जेको माण्हू थोरो बि सोचींदो त इन में मुंहिंजो कराम ऐं मुंहिंजो जेको आहे सो इहे कारनामा आहिनि, इहो कीअं मां थो कयां, पराई औरत जे दिलि में मर्द विच में मोहबत ऐं प्यार कीअं थो पैदा कयां, छा इहो कारनामो घटि आहे अलाह अकबर चवण जे लाइ? ब्रेक वठूं था, इंशाल्लाह ब्रेक खां पोइ प्रोग्राम जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह व बरकातहू। ॻाल्हि पई हले त अलाह ताला हैरत आहे त माण्हू निमाज़ नथा पढ़नि छाकाणि अलाह ॾिसण में कोन थो अचे, या वरी करामतुनि जे आसिरे में वेठा आहिनि। कंहिं माण्हू जे चवनि था त हिनखे असीं तॾहिं वञूं में करामतूं ॾिसजनि, पोइ हुनजा चमचा 100 करामतूं ॿुधाइनि। हालांकि हिकिड़े इंसान जी अज़मत हुनजे कम में आहे, या हुनजे अख़लाक में, हुनजे तरीक़े में, त सुनत ते केतिरो हले थो। अलाह ताला इन शइ खे चए थो तव्हां मुंहिंजा कारनामा ॾिसो। वरी अॻिते थो रब साईं फरमाए सूरत रोम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमिन आयाति ख़लक़ु समावाति वल अर्द व इख्तिलाफ़ु अलसिनतिकुम व अलवानिकुम। चए थो ॿियो मुंहिंजो कारनामो अलाह थो चए जेकॾहिं तव्हांखे ॾिसणो आहे त ज़मीन आसमान ॾिसो मूं कीअं पैदा कयो आहे। वरी वॾी ॻाल्हि त तव्हां ॿोलियूं केतिरियूं था ॻाल्हायो। हाणे इंडिया में 1500 ॿोलियूं था ॻाल्हाइनि। हाणे हर क़ौम जी पंहिंजी ॿोली ऐं उहा ॿोली बि मुकमल डेवलप्ड ॿोली आहे। सिंधी आहे, हिन में PhD था कनि, उर्दू में PhD था कनि, अंग्रेजी में PhD था कनि। को ज़मानो हो त साइंस जा किताब सिंधीअ में आहे, हाणे त असां तबाही पंहिंजी आंदी आहे त नंढनि ॿारनि खे बि अंग्रेजी स्कूल में। इहे ॿार मेंटली रिटार्डेड थी वेंदा जेको ॿार पंहिंजी मादरी ज़बान में तइलीम नथो हासिल करे, जेको ॿार पंहिंजी मादरी ज़बान में साइंस जा फंडामेंटल बुनियादियूं ॻाल्हियूं नथो सम्झे, इहो कॾहिं बि कामयाबु कोन थी सघंदो। इहे क्लर्क थींदा, इहे ठुड़कू डॉक्टर थींदा, बसि ईअं सुयूं 2-3 हणंदा, कॾहिं बि इहे जीनियस न थी सघंदा जिन ॿारनि खे मादरी ज़बान में तालीम नथी ॾिनी वञे। इहो यूनेस्को वारनि जो चवणु आहे त 8वीं क्लास ताईं को इम्तिहान न वठो ऐं उनखे मादरी ज़बान में तालीम ॾियो। लेकिन तंहिंजे करे इहे अलाह चए इख़्तिलाफ़ अलसिनत अलवान कयो। ऐं ॿियो तव्हांजी मुख़्तलिफ़ ज़बानूं आहिनि ऐं तव्हांजा मुख़्तलिफ़ रंग आहिनि। छा इहे अलाह जी कारनामो न आहे? इन फी ज़ालिकल आयात लिल आलिमीन। अलाह फरमाए थो त इन्हीअ में त हिंदुनि जे लाइ बि निशानियूं आहिनि। हिंदू सोचनि, यहूदी सोचनि त हे कुदरत जो कारखानो हलाइण वारे कहिड़ा कहिड़ा कारनामा कया आहिनि। वरी अलाह फरमाए थो वमिन आयाती मनामुकुम बिल्लैल वन्नहार। अलाह चए थो ॿी मुंहिंजो कारनामो कहिड़ो आहे, निशानी कहिड़ी आहे, मुंहिंजा अलाह कहिड़ो आहे, तव्हांखे राति जो निंड थी अचे, ॾींहं जो बि सुम्ही सघो था।
ॾींहं राति जी निंड वब्तिगाउकुम मिन फज़ली ऐं पोइ अलाह जो रिज़्क़ ॻोल्हियो था। जे निंड न अचे त तव्हां रिज़्क़ ॻोल्हे सघंदव? सॼी राति हिकिड़े माण्हू खे निंड न अचे त हुनजी हालत वञी ॾिसो त छा थी थिए। त इहा वॾे में वॾो अलाह जो कारनामो न आहे त असांजो जिस्म ठाहियो अथसि, मानी खाऊं, हज़म थियूं, वरी असांखे निंड बि अची वञे, अखियूं ॿूटियूं त वरी ख़बर ई कान पए। पोइ अञा बि चऊं त अलाह अकबर, न चऊं? इन फी ज़ालिक लआयात लिक़ौमी यसमऊन, अलाह चए थो इन्हीअ में उन्हनि जे लाइ निशानियूं, कन ॾेई ॿुधनि त था, ॿुधंदा त हुनखे सम्झ में ॻाल्हि ईंदी, ॿुधण वारनि जे लाइ। वरी थो अलाह फरमाए वमिन आयाती, अलाह जा कारनामो ॿियो कहिड़ो आहे, युरीकुमुल बरक खौफ़ व तमा, खिविड़ थी वॼे ककरनि में, उन में असांखे ख़ौफ़ बि थिए थो, पर वरी होप थिए थी त मींहं वसंदा। थरियुनि खां वञी पुछो, खिविड़ ते ॿार वठी डुकंदा आहिनि कमरनि में, छनुनि में लिकंदियूं मायूं बि सोढ़ियूं थी वेहंदियूं, पर वरी दिलि में तमा बि अथनि त अलाह करे मींहं वसे असांजी पोखूं थींदियूं। पोइ युनज़िल मिन समाए मान, पोइ अलाह सी आसमान मां इहो पाणी वसाए थो, पोइ युही बिहिल अर्द बाद मोतिहा, ऐं पोइ मोल ज़मीन खे हिन पाणीअ सां ज़िंदा थो करे। इन फी ज़ालिक लआयात लिक़ौमी याक़िलून, अलाह चए थो अकुल जेकॾहिं जेको इन ॾे इस्तेमालु करे थो हिननि आयतुनि खे सम्झण में, त हुन ते ज़रूरु निशानियूं हुनखे मिलंदियूं त वाक़ई अलाह अकबर आहे। बसि पोइ अलाह जे कारनामा एॾा आहिनि जो असांखे अलाह ते यकीन आहे त अलाह वॾो आहे, ऐं जेको हू चवे थो असां उन जे अमल कंदासीं त असांखे फ़ाइदो पवंदो। वरी अलाह फरमाए थो मिन आयातिही अन तक़ूम समा वल अर्द बिअमरिही, ॿियो अलाह जो कारनामो इहो घटि आहे त ज़मीन आसमान बीठा आहिनि रे थंभे ऐं रे थूणे। ज़मीन जेको केॾी वॾी ज़मीन आहे बीठी आहे हवा में, हे टुकुर नंढिड़ो तव्हां हवा में बीहारे कोन ॾेखारे सघंदव, बीहारे ॾेखारियो वञी बीही रहे त एॾी ज़मीन कीअं बीठी आहे, न को रसो अथसि न को थंभ अथसि, इहो कीअं बीठी आहे, सिज कीअं बीठो आहे, तारा कीअं हवा में बीठा आहिनि। उन खां पोइ अलाह साईं फरमाए थो सुम इज़ा दाकुम दावतम मिनल अर्द इज़ा अंतुम तख़रुजून, अलाह चए थो जॾहिं मां सूर फूकींदुसि ऐं तव्हांखे रड़ चयो वेंदो त निकिरो त तव्हां क़ब्रुनि मां निकिरी ईंदव। छाकाणि हिन वक़्तु त सभिनी जा रूह आसमान में आहिनि, जेके बि माण्हू मरनि था, मिसाल तौर जेकॾहिं नेक आहिनि, वली आहिनि, मोमिन आहिनि, त उहे त जन्नत में आहिनि, हिन वक़्तु मरण सां ई जन्नत में। जीअं जो रूह वञे थो त उनखे बरज़ख में उते वॾी क़बर मिले थी, जिते हुन में बाग़ आहिनि, जन्नत ॾे उनजा दरवाज़ा खुलंदा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त पोइ अहिड़नि मोमिननि जे रूहनि खे अछनि पखियुनि में विधो वञे थो, सॼो ॾींहुं जन्नत में राति में रहनि था, घुमनि था, फिरनि था, सुबुह शाम उन्हनि खे पंहिंजा घर ॾेखारिया वञनि था। ऐं साॻे नमूने सां जेकॾहिं को शहीद आहे त उहो त वरी अर्श ते था रहनि, जीअं ई मरे थो शहीद जो इंतकाल थिए थो, रूह सिधो अर्श ते, उते अलाह जे अर्श ते रहनि था, उन्हनि खे वरी सावनि पखियुनि में उनजो रूह पियल आहे, वरी उहे जन्नत में घुमनि फिरनि था, ॾाढा ख़ुशि, खाइनि था अलाए कहिड़ा कहिड़ा मेवा। अलाह ताला कॾहिं कॾहिं पुछेनि थो कुझु खपे, चऊंसि ॾाढो मज़ो लॻो पिया, का शइ न खपे। पोइ अलाह जॾहिं टे दफ़ा पुछे थो, पोइ चवंदा त अलाह साईं भला जेकॾहिं एॾो तव्हां चओ था त पोइ असांजा जेके रूह आहिनि वापसि हिन ज़मीन में जेका जिस्म आहे असांजो क़बर में वापसि मोकिलियो, छो त रूह जेकॾहिं पहुचंदो त उथी खड़ा थींदा न, जेकॾहिं बाडी ठहंदी त। हींअर त बाडी ठहियल आहे, बाडी अलाह पहिरीं ठाहींदो, पोइ रूह वेंदो त उथी खड़ा थींदा। त असीं वरी निकिरी ऐं तव्हांजे रस्ते में शहीद थियूं त अलाह चए थो न, इहो मुंहिंजो फ़ैसिलो थियल आहे त इहे रूह जेसिताईं सूर न फूक बि हेठि न वेंदा। त अलाह फरमाए थो त पोइ जॾहिं अलाह थो चए जॾहिं मां तव्हांखे ऑर्डर कंदुसि त तव्हां ज़मीन मां निकिरी पवंदो, माना उहो रूह सूर फूकण सां ज़मीन में ईंदा, पहिरीं बाडी ठहंदी, पोइ रूह हुन में वेंदो, क़बर फाटंदी, उथी खड़ा थींदा। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो लहू मन फिस समावात वल अर्द कुल लहू कानितून, तंहिंजे करे रब चए थो त मुंहिंजी सॼी काइनात जो कारखाने में जेका शइ आहे उहा सभु मुंहिंजे चवण ते हले थी, जीअं मां चवां थो तीअं कनि थियूं, को मुंहिंजी नाफ़रमानी ऐं बग़ावत कोन थो करे। छा ही अलाह जो कारनामो आइंस्टाइन खां घटि आहे? हुन त हिकिड़ी थ्योरी ऑफ रिलेटिविटी ॾिनी आहे, लेकिन हे जेको सॼो सिस्टम करे थो, माना अलाह जो असांखे केॾो क़दुरु करणु खपे। अलाह फरमाए थो इन फिस समावात वल अर्द लआयातिन लिल मुमिनीन, ज़मीन ऐं आसमान में ईमान जेकॾहिं केरु आणणु चाहे त उन लाइ वॾियूं निशानियूं आहिनि। त माना ज़मीन आसमान ते रुॻो सोचे, लेकिन यकीन आणण जे लाइ अलाह थो चए फी ख़ल्क़िकुम वमा यबुस मिन दाबतिन आयातुल लिक़ौमी यूक़िनून, चए थो पहिरीं जान में नज़र विझो, फी ख़ल्क़िकुम माना जेके ख़ासि तौर एनाटॉमी ऐं बायोलॉजी इन खे स्टडी कनि था, सेल जे स्ट्रक्चर ते सोचनि था, सेल जे अंदरि जेको DNA जो कोड आहे उन खे ॾिसनि था, वरी उहो सेल जेको सो डुप्लीकेट थिए थो त वरी उहो जेको जेनेटिक कोड बि डुप्लीकेट, माना उहो हिकिड़ी चेन ठहियल आहे क्रोमोसोम्स जी, ऐं उहा जेका आहे सा उहा चेन जेका आहे सा उन में 24 खनि कोड आहिनि, त उहा वरी यकदमि उहा चेन मां ॿी चेन थी ठहे,
पोइ सेल डिवाइड थो थिए त माना हिकु जहिड़ा त जेको इहो माण्हू इन ते गौर कंदो उनखे त यकीन अची वेंदो त हीअ कुदरत अलाह जी आहे, कमु थिए थो। जेतिरो गहरो सोचींदो माण्हू, तंहिंजे करे अलाह सी क़ुर में चयो आहे त जेके अलाह खां वधीक उलमा डिॼनि था, जिनकी जेके साइंस जा आलिम आहिनि, जेके क़ुर जा आलिम आहिनि, जेके केमिस्ट्री जा आलिम आहिनि, इहे अलाह खां वधीक डिॼनि था। त रब फरमाए थो तव्हां पंहिंजी जान में सोचो ऐं जेके जानवर पखिलनि त तव्हांखे हिन ॻाल्हि ते यकीन अची वेंदो। ऐं उन खां पोइ अलाह फरमाए थो इख़्तिलाफ़ लैल व नहार, ॾींहुं राति जो थियणु, वमा अंज़लल्लाहु मिन अस्समा मिन रिज़्क़िन, ऐं जेको ज़मीन आसमान मां पाणी लहूं था, तसरीफ़ रियाह हवाउनि जो हलणु, आयात लिक़ौमी यअक़िलून, अक़ल वारनि लाइ में निशानियूं आहिनि। तंहिंजे करे अलाह खे आख़िरी आयत चवां थो, अलाह थो चवे तिल्क आयातुल्लाह नतलूहा अलैका बिलहक़, ही क़ुर जूं आयतूं आहिनि जेके तव्हांखे सचियूं पढ़ी ॿुधायूं थियूं वञनि। पोइ जे तव्हांखे हाणे बि अलाह ते यकीन नथो अचे, उनजा कारनामा तव्हांखे मुतासिर नथा कनि, जो अलाह अकबर चई उथी खड़ा थियो निमाज़ लाइ, रोज़े लाइ, सच लाइ, कूड़ खां बचण लाइ, ज़ना खां बचण जे लाइ, त पोइ चए थो रब साईं फबिअई हदीसिम बादल्लाहि व आयाति युमिनून, त पोइ हे क़ुर जे अहिड़ियुनि ॻाल्हियुनि ॿुधण खां पोइ तव्हांखे कहिड़ी किताब, कहिड़ी तक़रीर जेको आहे सो तव्हांखे अलाह ते ईमान आणींदी। जेकॾहिं तव्हांखे ही क़ुर जूं आयतूं अलाह ते ईमान न थियनि त पोइ ॿी कहिड़ी तव्हांखे बुक खपे, रीडर डाइजेस्ट खपे या को मून डाइजेस्ट खपे, जंहिंखे पढ़ी तव्हां अलाह ते ईमान आणींदव। अलाह ताला खां दुआ था कयूं त अलाह साईं असांखे सम्झ था फरमाए। ही प्रोग्राम जेको आहे सो रिकॉर्ड थिए थो पियो ऐं इहो तव्हांखे फेसबुक ते फलाह आख़िर जे नाले सां मिली वेंदा सभु पोयां प्रोग्राम। ॾिसो, दोस्तनि ताईं पहुचायो ऐं सुभाणे सुबुह जो 7 बजे रिपीट थींदो। पंहिंजे दोस्तनि खे मैसेज कयो। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून, वस्सलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।